वफ़ाक़ी काबीना जजनि जे हथ वारे मामले जी जांच लाइ इंक्वायरी कमीशन जी मंज़ूरी ॾेई छॾी। जस्टिस रिटायर्ड तसद्दुक़ हुसैन जिलानी इंक्वायरी कमीशन जो सरबराह मुक़रर। वज़ीर आज़म चीफ जस्टिस खे काबीना जी मंज़ूरी सां जुडिशल कमीशन क़ाइमु करण जी ख़ातिरी कराई हुई। 26 मार्च ते इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजिस कम में ॻुझनि इदारनि जी मुबैना मुदाख़लत जे दॿाउ में आणण बाबति सुप्रीम जुडिशल काउंसिल खे ख़त लिखियो हो। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती वधीक मज़बूत थी रही आहे। दुश्मन न पिया चाहिनि त पाक चीन दोस्ती मज़बूत थिए। दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं सुकून सां न वेंदासीं। बशाम वाक़े जी जांच में अॻुभराई थी आहे। मामला साम्हूं आंदा पिया वञनि। मुलविस अंसरनि खे सख़्त सज़ा मिलंदी। इंक्वायरी कमेटी खे 3 ॾींहनि में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब चवे थो दुनिया जो कम बि निज़ाम एहतसाब खां सवाइ नथो हली सघे। मईशत जो फीथो हलंदो त समूरा मामला हलंदा। ज़रायत पेट्रोलियम ऐं तवानाई समेत समूरनि शोबनि में तरक़ी करणी आहे। पाकिस्तान मां खंड ऐं कणिक जी स्मगलिंग खे रोकणो पवंदो। वज़ीर आज़म विज़ारतुनि जे लाइ हदफ़नि ते बदल 5 सालनि जो रोड मैप पेश कंदे चयो आहे त हर 3 महीननि खां पोइ टारगेट्स ते अमल दरामद जो जाइज़ो वरितो वेंदो। हदफ़ हासिल करण जे लाइ समूरियूं विज़ारतूं इंसानी वसीलनि मूजिबि जल्द हिकमत अमली जोड़े। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी मुलाक़ात। स्मॉल मीडियम एंटरप्राइज़िस खे वधीक बहितर बणाइण ते इत्तफ़ाक़। FBR जी नई सिर जोड़जक ऐं डिजिटलाइज़ेशन तोड़े सनती गैस जी क़ीमतुनि ते बि ॻाल्हियूं। वॾे वज़ीर जो चवणु आहे त गुज़िरियल 8 सालनि खां सिंध खे PSDP में को नओं प्रोजेक्ट नाहे मिलियो। वफ़ाक़ी हुकूमत ॿियनि सूबनि खे नवां प्रोजेक्ट्स ॾिना पर सिंध खे नज़रअंदाज़ कयो। सिंध जी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप कामयाबीअ जो हिकु बहितर मिसाल आहे। असांखे फ़सलुनि जी पैदावारी सलाहियत वधाइणी पवंदी। असांखे ज़रायत लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ सेक्टर में वधीक कमु करणो आहे। सनतकार गैस जे वधंदड़ क़ीमतुनि ते परेशान आहिनि। नाणे वारे वज़ीर चयो त हू पेट्रोलियम वारी वज़ीर सां ॻाल्हाईंदो। पाकिस्तान सां पाक चीन मुआहिदनि जे हवाले सां का ॻाल्हि नाहे थी। IMF मेंबर मुल्कनि जे मुआहिदनि ते ॻाल्हि ॿोल नाहे कंदो। मालियाती इदारनि ऐं दोस्त मुल्कनि सां माली सरकार बाबति पाकिस्तान जी मर्ज़ी आहे। IMF जो बयान। आलमी मालियाती इदारे जो चवणु आहे त पाकिस्तान जी मुआशी सूरतहाल में सुठी अॻुभराई थी आहे पर अञा बि चैलेंजिस आहिनि। IMF जी तजवीज़ुनि ते पाकिस्तान बहितर कमु कयो।